अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असांजो अॼोको प्रोग्राम जैकबाबाद जो हिकिड़ो अहम मसइले मुतलिक़ आहे। जैकबाबाद वासी सभ खां वधीक जेकॾहिं भोगीनि था त उन्हनि जा ॿ वॾा मसइला आहिनि। हिकिड़ो पीअण जो साफ़ मिठो पाणी ऐं ॿियो निकासी वारो मसइलो। जेसिताणी उन्हनि जा उहे मसइला हल नथा थियनि, उहो वरियनि खां वठी उहे पुराणा मसइला आहिनि। जेकॾहिं चइजे त अधु सदी अॻु खां वठी इन मसइलनि जे लाइ जैकबाबाद वासी एहतिजाज कंदा रहिया आहिनि, मुतालबा कंदा रहिया आहिनि। उहे मसइला उन जा हल अञा ताईं न थी सघिया आहिनि। 2009 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MLA मीर एजाज़ हुसैन जखरानी पारां इन समूरी सूरत हाल खे नज़र में रखंदे ड्रेनेज वारो मसइलो हल कराइण जे लाइ 66 करोड़ रुपयनि जी लागत सां हिकिड़ो ड्रेनेज जो अर्बन ड्रेनेज प्रोजेक्ट मंज़ूर करायो वियो, जंहिंजो अधु रक़म जेका आहे सूबाई हुकूमत सिंध हुकूमत खे ॾियणी हुई ऐं अधु रक़म वफ़ाक़ी सरकार खे अदायगी करणी हुई। ऐं उहो मनसूबो 36 महीननि जे मुदे में मुकमिल करिणो हो। पर माज़ी में जेके उनजा प्रोजेक्ट डायरेक्टर हुया, उन वक़्त जा DCs ई प्रोजेक्ट डायरेक्टर हुया, उन्हनि जी उहा ज़िम्मेवारी हुई त समूरो उन मामलनि खे लुक आफ्टर करणु ऐं उन मुक़ररु मुदत में उन प्रोजेक्ट्स खे मुकमिल कराईंदा। पर माज़ी में उहो कामोरनि जी जेका करप्शन आहे उहा ऐं लापरवाहीअ जे करे उहो प्रोजेक्ट मुकमिल न थी सघियो। वेतर उहो तबाही किनारे पहुची वियो। माज़ी जे हिकिड़े डिप्टी कमिश्नर इन ॻाल्हि जो एतिराफ़ बि कयो हो त 95% पेमेंट थी चुकी आहे, पर 50% बि कमु नज़र नथो अचे। अहिड़ी सूरत हाल में प्रोजेक्ट ॼण त जीअं हिकिड़ो वाटर सप्लाई वारो सवार वारो मनसूबे वांगुरु हीअ बि उन ई तरह ॼण बर्बादु थींदे नज़र आयो। सिंध हुकूमत हिन वक़्तु उनजी एतिरी त रिवाइज़िंग थी आहे जो 1 अरब 10 करोड़ रुपया उन ॻाल्हि जे डिप्टी कमिश्नर जैकबाबाद सवेर शाहज़मान खोड़ो साहिब जन ॿुधायो त 1 अरब 10 करोड़ रुपयनि जी रिवाइज़ ताणी हीअ रक़म पहुती आहे। मजमूई तौर ते उहा रक़म 1 अरब 10 करोड़नि जी लागत सां हीअ मनसूबो हाणे ठहंदो, उनखे ॿीहर ठाहियो पियो वञे। USAID पारां भी जैकबाबाद जी ड्रेनेज खे बहितर करण जे लाइ इन ॻाल्हि जो शर्त रखियो वियो आहे त उहे ज़रूरु जैकबाबाद जी ड्रेनेज खे बहितर कंदा, पर उन्हनि जो फंक्शन आहे लिंकिंग कंदा महलनि खां। जेके नंढियूं नंढियूं नालियूं निकिरंदियूं ड्रेनेज जूं, उहे अची मेन नाले खे लिंक कंदियूं। मेन नालो ठाहिण जे ज़िला इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे, पंहिंजो पाकिस्तान हुकूमत ठाहींदी, सिंध सरकार ठाहींदी। लिंकिंग वारी जेके नालियूं आहिनि उहे USAID तरफ़ां ठाहे ॾिनियूं वेंदियूं, पर उनजो दारोमदार इन ॻाल्हि ते आहे त जैकबाबाद जी ज़िला इंतिज़ामिया उहो केतिरो ईमानदारीअ सां बहितर तरीक़े सां इहो प्रोजेक्ट मुकमिल करे थी, जेको थींदे नज़र कोन थो अचे। जेकॾहिं उहो बि ईमानदारी सां न थियो त शायदि उहो USAID पारां बि उहो लिंकिंग मुश्किल थी वेंदी। ऐं हिन समूरी सूरत हाल में उहा डिप्टी कमिश्नर ॻाल्हि कई आहे त 2015 मिड 2015 ताणी हीउ मनसूबो मुकमिल थींदो, जेको नज़र नथो अचे। जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि उहे इन ॻाल्हि जी गवाही ॾेई रहियूं आहिनि त जे कम जी जेका रफ़्तार आहे, जंहिं तरीक़े सां कमुकार करायो पियो वञे, आए ॾींहुं जैकबाबाद जा कारोबारी माण्हू, जैकबाबाद जे महलनि रिहाइशी इलाइक़नि जा माण्हू एहतिजाज कनि था, दाहीनि था त उन्हनि जो हीउ मसइलो हल कोन थो थिए। ॾिसजे त जैकबाबाद जे डिप्टी कमिश्नर जेके ॻाल्हियूं करे थो उहे केतिरियूं हक़ीक़त साबित थियनि थियूं। इन सिलसिले में उहो वक़्तु ई अचण ते ख़बर पवंदी। हाणे हलंदासीं मुख़्तलिफ़ हंधनि ते, डिप्टी कमिश्नर साहिब वटि हलंदासीं ऐं जैकबाबाद जी जेका ख़ज़ाने ऑफिस आहे, उतां जो जेको डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर आहे उन केतिरी अदायगी कई आहे उन वटि हलंदासीं, उन सां ॻाल्हाईंदासीं। शहर जी ॿियूं जेके मौज़ूद शख़्सियतूं आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। डिप्टी कमिश्नर ज़बानी कलामी ते ॿुधाए छॾियो छा इहा ॻाल्हि साॻी तरह सां ऑन रिकॉर्ड बि करनि था या सिर्फ़ु उहा ज़बानी ॻाल्हि हुई। हलंदासीं मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर्स सां ॻाल्हाइण जे लाइ। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर कैसर अली ख़ान हाशमी साहब जी ऑफिस में। उन्हनि खां इहो मालूम करण जी कोशिशि कंदासीं त जैकबाबाद जो जेको ड्रेनेज वारो मेगा प्रोजेक्ट आहे उन जी मदद में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रक़मूं ईंदियूं रहियूं आहिनि। इन खां अॻु में हीउ प्रोजेक्ट जॾहिं 2009 में शायदि शुरू थियो हो, 2009 खां वठी हिन महिल ताणी 36 महीननि जी उनजी टोटल जेको मुदो हुयो 36 महीननि में उनखे मुकमिल करिणो हो, पर ख़बर न आहे तुंहिंजा सबब कहिड़ा आहिनि। गुज़िरियल वक़्त में डिप्टी कमिश्नर जैकबाबाद जेको अॻूणो डिप्टी कमिश्नर जैकबाबाद रहियो हो फयाज़ जतोई साहब, उन इन ॻाल्हि जो इक़रार कयो हो त पेमेंट तक़रीबन 95% थी चुकी आहे। कमु जेको आहे 50% बि नज़र नथो अचे। जैकबाबाद जा माण्हू ड्रेनेज जे हिकिड़े वॾे मसइले खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं को बारिशुनि वारो माहौल थियो या का अहिड़ी हंगामी सूरत हाल बणी त कंहिं बि तरह सां ड्रेनेज उहा जैकबाबाद जी फाल न आहे, माण्हू तमामु घणो आंजन खे मुंहुं ॾींदा। असां हिन महिल डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर कैसर अली हाशमी साहब खां
वो मालूम करने की कोशिश कंदासीं त उहा रक़मूं कहिड़ी कंपनियुनि खे हाणे ॿीहर वधीक रक़म आई आहे। इन खां अॻु में 66 करोड़ रुपयनि जी रक़म अची चुकी हुई, उहा पेमेंट उन्हनि मां तक़रीबन 60 करोड़ रुपया पेमेंट थी चुकी हुई। ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जैकबाबाद जे कुझु समझदार माण्हुनि पारां, ॼाणू माण्हुनि पारां जेके इन समूरे सिलसिले खे सम्झनि था, उन्हनि माज़ी जे डिप्टी कमिश्नर जैकबाबाद जेको काज़िम अली जोतोई साहब आहे, कुझु कामोरनि इहा बि ॻाल्हि कई त तक़रीबन 50% ताईं उन डिप्टी कमिश्नर उन वक़्त में कमीशन वरिती, जंहिंजे करे बि उहो प्रोजेक्ट तमामु तबाह थियो, उहो फेल थी वियो, माण्हुनि खे उनजा फ़ाइदा हासिल न थी सघिया। ऐं हाणे वधीक 20 करोड़ रुपया ॿीहर जारी थिया आहिनि उन प्रोजेक्ट खे कंटिन्यू करण जे लाइ, उनखे फ़ाल करण जे लाइ। ॻाल्हाईंदासीं अकाउंट ऑफिसर साहिब सां त उहो इन हवाले सां कहिड़ी असांखे ॼाण ॾियनि था। अस्सलाम वालेकुम साईं। हाशिम साहब, तव्हां वटि 2014 में जेको अर्बन ड्रेनेज प्रोजेक्ट आहे, मेगा प्रोजेक्ट आहे, उन जे लाइ वधीक रक़म आई आहे, उहो महिरबानी करे ॿुधाईंदो त केतिरी रक़म आई? तक़रीबन 200 मिलियन से मुंहिंजी कंप्यूटर जी फिगर आहे, 200 मिलियन जेकी आई में रिलीज़, ऐं हिन जे अगेंस्ट में 75.978 मिलियन एक्सपेंडिचर थियो। अच्छा, हाणे हिन महिल एक्सपेंडिचर केतिरो था ॿुधायो तव्हां? 75.978 मिलियन। अच्छा, माना उन जो एतिरा पैसा उन्हनि तव्हां वठी चुका आहिनि। कहिड़ी कंपनियुनि खे तव्हां पेमेंट कई आहे? कहिड़ी कंपनियुनि खे पेमेंट कराई हुई? कंपनी में एग्जीक्यूटिव एजेंसी जेकियूं आहिनि एक्सीएल बिल्डिंग जे थ्रू थींदी आहे, इहा हिकिड़ो मिस्टर अनवर एंड कंपनी, ॿियो मिस्टर अब्दुल गफ़ार एंड कंपनी, ऐं मिस्टर वलीउल्लाह एंड कंपनी। टिन इहे जेका आहिनि इहे कंट्रेक्टर्स आहिनि, इन्हनि खे इहा पेमेंट थी आहे। उन्हनि जी तव्हां खे अश्योरेंस डिप्टी कमिश्नर साहब खां ईंदी आहे त हिननि खे पेमेंट कई वञे या उनजी काउंटर सिग्नेचर थिए? ही टेंडर हूंदो आहे, टेंडर जेकी आहे गवर्नमेंट मंज़ूर कंदी आहे, प्रोजेक्ट डायरेक्टर जेको आहे उन्ही खे उहो फाइनलाइज़ कंदो आहे, जेको लोवेस्ट हुआ जेको प्रोसीजर आहे गवर्नमेंट जो लोवेस्ट खे उहो अप्रूव करे ॾिबो आहे। त उन्हनि जे थ्रू जेके अप्रूव कंदा आहिनि, असां उन्हनि खे सिर्फ़ु सिस्टम जनरेट करे उन्हनि ऐं चेक इशू कंदा आहियूं हुननि खे। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधण में आई आहे, हिकिड़े रूमर्स आहिनि त इहा 20 करोड़ रुपयनि वारी रक़म जॾहिं पहुती हुई, उन रक़म खे कंहिं ॿिए हेड में कन्वर्ट करण जे लाइ कंहिं बासर माण्हुनि पारां कोशिशि न, इहो तव्हांजो क्वेश्चन ग़लति आहे त हेड में कन्वर्ट करणु असांजे हथ में न आहे। इहो फाइनेंस डिपार्टमेंट जा पावर आहिनि ऐं उन्हनि जा यूज़र आहिनि। उतां जेकर गवर्नमेंट ऑफ सिंध जेकर चाहे उहा करे सघे थी, बाक़ी असांजे हेठिएं ज़िले जे कंहिं बि हथ में अहिड़े क़िस्म जी का प्रैक्टिस थी कोन हुई असांजे हथ में ई न आहे त प्रैक्टिस छा थींदी? का बि अहिड़ी ॻाल्हि कोन थी। मां चवंदुमि असांखे पावर्स ई न आहिनि त प्रैक्टिस छा थींदी? अच्छा, हिन महिल एतिरी रक़म इन कंपनियुनि खे अदा कई वई आहे, बाक़ी रक़म जे लाइ के पेपर्स वग़ैरह तव्हां वटि सबमिट आहिनि? न, बक़ाया पेमेंट त इहा लेप्स थी वई आहे। हाणे नेक्स्ट ईयर जीअं त हाणे 9 साल 14-15 शुरू थी चुको आहे। हिन में फर्दर जेके प्रोजेक्ट डायरेक्टर आहे उहो अप्रूव कंदा, इनखे रिलीज़ कराईंदा, त फर्दर पंहिंजे लिहाज़ सां कंदा उहे। हिन महिल उहा रक़म लेप्स थी चुकी आहे? हा, उहा फर्दर जेका उन्हनि जी लिखपट थींदी उन खां पोइ उहा रक़म बक़ाया उनजो जेकी स्टेटमेंट असांखे वठंदा त घणा पैसा ख़र्च थिया आहिनि, केॾा आहिनि, अकाउंट ठाहींदासीं जून फाइनल जो, पोइ असां हायर अथॉरिटी खे गवर्नमेंट ऑफ सिंध खे एजी सिंध खे मोकिलींदासीं। अच्छा, हिकिड़ी ॿी असांखे महिरबानी करे ॼाण ॾियो त जन कंपनियुनि खे उहा पेमेंट कई वई आहे, उन में उहो ज़रूरु तफ़सील ॼाणायल हूंदो आहे त उन्हनि इन नाले जो कमु कयो या उन्हनि उन तलावनि जो कमु कयो, कमु कहिड़ो कयो वियो? इहो एग्जीक्यूटिव एजेंसी तव्हांखे ॿुधाईंदी त कमु कहिड़ो आहे। असांजो ऑडिट तव्हां वटि सिर्फ़ु बिल ईंदो आहे? असां ऑडिट अकाउंट सां कंसल्ट कयूं था त एतिरी बजट आहे, एतिरो चेक इशू कयो, बस। नाज़रीन, अकाउंट ऑफिसर साहब जो चवणु आहे त उन्हनि जो कमु सिर्फ़ु इहो आहे त जेके घुरिबल अथॉरिटीज़ आहिनि हिते डिस्ट्रिक्ट जूं, जेको उन समूहनि शयुनि खे ॾिसे थो, उन प्रोजेक्ट जो PD हितां जो डिप्टी कमिश्नर हुजे थो, बाक़ी जेको एक्शन हुजे थो उहो उनजी सिग्नेचर हुजे थी, छो जो DDO उन जा हुजनि था, उनजे तरफ़ां उन्हनि खे घुरिबल कागज़ बिल वग़ैरह मुहैया कया वञनि था, उन्हनि जे बिहाफ ते हू इन ॻाल्हि जा पाबंद आहिनि त उहे उन्हनि खे पेमेंट करनि, उन कंपनियुनि खे उन जे बिहाफ ते उन्हनि पेमेंट कई आहे। उहा कीअं ख़र्च थी आहे, किथे ख़र्च थी आहे, उन बाबति उहो या त वास्तेदार एक्शन ॿुधाए सघे थो या कमु कंदड़ कंपनी ॿुधाए सघंदी। हलंदासीं डिप्टी कमिश्नर जैकबाबाद जी ऑफिस में, शायदि हू साहब कुझु टाइम कढी इन प्रोजेक्ट जे हवाले सां असांजे नाज़रीन खे का आगाही ॾे। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं जैकबाबाद जे डिप्टी कमिश्नर शाहज़मान खोड़ो साहब जी ऑफिस में, जेके अर्बन ड्रेनेज प्रोजेक्ट जा PD बि आहिनि। माज़ीअ में बि ईअं रहियो आहे त डिप्टी कमिश्नर साहिबान या भलो DCO साहिबान वारे वक़्त में बि PD उन जा उहे हुजनि था। हिन वक़्तु बि डिप्टी कमिश्नर साहब उन समूरे मामले खे लुक आफ्टर कनि था। उन समूरे सिलसिले में ॼाण वठण जी कोशिशि कंदासीं त इहो प्रोजेक्ट कॾहिं शुरू थियो, केतिरी लागत सां इहो ठहिणो हुयो, केतिरा पैसा मिली चुका आहिनि, केतिरी पेमेंट थी चुकी आहे, कहिड़ी कहिड़ी कंपनियुनि खे उहा पेमेंट कई वई आहे, उनजो मुक़ररु मुद्दो केतिरो हो जेतिरे में उनखे मुकमिल थियणो हो, ऐं उहो मुक़ररु मुद्दे में मुकमिल न थी सघियो आहे त उनजा कारण आख़िर कहिड़ा
या माण्हू जैकबाबाद वासी इहो सॼी उमिरि ईअं ई भोॻींदा रहंदा इन समूरे मसइले खे। अस्सलाम वालेकुम साईं। डी सी साहब महिरबानी करे इहो ॿुधायो त जैकबाबाद में जेको ड्रेनेज वारो प्रोजेक्ट शायदि 2009 खां उहो शुरू थियो, उन जी केतिरी वक़्त में मुकमिल थियणो हो, केतिरी लागत जो प्रोजेक्ट हो? शुरू में जेको इहो प्रोजेक्ट हुयो उहो 600+ मिलियन रुपीज़ जो हुयो, 600 मिलियन यानी 60 करोड़ जो हुयो। उन जी लागत सां कमु थियणो हुयो, पर उहो अनफॉर्चुनेटली कमु न थी सघे। विच में ॿोॾूं आयूं, उन सां वटि मेगा फ्लड्स बि उन ई दौर में आयूं, उन में कमु रुकिजी वियो। ऐं हिन प्रोजेक्ट ते इंक्वायरियूं बि हलियूं आहिनि काफ़ी, त कम जे सही न हुजण जे सिलसिले में। पर उन खां पोइ गवर्नमेंट ऑफ सिंध वरी उनखे ॿीहर टेकअप कयो आहे ऐं असांखे 500 मिलियन रुपीस ॿिया ॾिना अथऊं, बजट में एलोकेशन कई वई आहे। जॾहिं खां मां चार्ज संभाली आहे त असां वरी उन सॼे प्रोजेक्ट खे रीटेक कयोसीं, साॻियो कंसल्टेंट खयोंसीं, साॻा ई ठेकेदार खयासीं। उन जो वजूहात कुझु इहो त असां उन शइ खां पिया थोरो ड्रिजऊं त लिटिगेशन में न वञनि मसइला, छो त पुराणो हिकिड़ो उन्हनि खे वर्क ऑर्डर्स बि मिलियल हुआ। इन खां पोइ अहिड़े इन हिसाब सां साॻियो ई कंसल्टेंट ऐं साॻा ठेकेदार खयां विया। ऐं PND में हिकिड़ी हाई लेवल जी मीटिंग थी हुई, जंहिंमें USAID वारा बि हुया, सेक्रेटरी PND बि हुयो, मां बि हुयो, सभु हुयासीं। उन खां पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो त इहो साॻियो ई कमु अहिड़े नमूने सां शुरू कयो वेंदो। इन जे कंप्लीशन जी डेट इनशाला असां इन खे जेकॾहिं सही शयूं सही टाइम ते हलनि थियूं पियूं त असां इनशाला 2015 ताईं इन खे कंप्लीट करे वेंदासीं, 2015 जे मिड ऑफ 2015 ताईं इनशाला। रिसेंटली असांखे 200 मिलियन जेके आहिनि सो जारी थिया हुया फाइनेंस डिपार्टमेंट खां, जिन में असां 100 मिलियन जेको आहे सो ख़र्चु एक्सपेंडिचर करे चुका आहियूं। हिन वक़्तु कमु हले थो पियो, ऑक्सीडेशन पॉन्ड्स असांजा हलनि था पिया, कुझु जनरेटर्स वग़ैरह, कुझु ट्रांसफार्मर्स असां उहो प्रोक्योरमेंट हले थी पई असांजी, नाला जेके ठहणा हुआ उहे बि हलनि था पिया। मतलब माज़ी में आख़िर कहिड़ा सबब आहे जो इहो कमु रुकिजी वियो? मेनली जेको आहे उहो ॿोॾ जे करे ऐं बरसातुनि जे करे कमु रुकिजी वियो। उन खां बाद में शहर में पाणी हुयो त कमु न पियो हली सघे। बारिशूं 2012 में आयूं, 2010 वारी ॿोॾ जैकबाबाद शहर ते कोई असरु कोन विधो। 2012 जी बरसाती ॿोॾ जेका हुई उहो ज़रूरु उन शहर खे मुतासिर कयो, पर इन जो मुक़ररु मुदो केतिरो? मां उन टाइम में कोन हुउसि, पर मूंखे जेकी फीडबैक आहे इहो आहे त सॼो शहर जे ॿाहिरां पाणी हुयो, सॼी मवासिलात जेको बि इंतिज़ाम हो सॼो धरम भरम हुयो। त जेकॾहिं फॉर एक्ज़ाम्पल मटीरियल अचे हा त कारां अचे हा, ज़ाहिर आहे ॿिए हंधो ई अचे हा। ॿेड़ियुनि ते शिकारपुर मां डाकी DC ऑफिस जी ईंदी हुई, त उहो मुंहिंजे ख़्याल में उहो मेन वजह उहा हूंदी जंहिंजे करे कमु रुकिजी वियो हुयो। हाणे इनशाला रीटेक थियो आहे, असां इनशाला हिनखे। पर हीउ केतिरा किलोमीटर जो ड्रेनेज जो नालो आहे? इन में असां 70,000 तक़रीबन अराउंड 89-90,000 जेको आहे स्क्वायर फुट जे हुन सां ठाहिणो हुयो। हाणे उन मां तक़रीबन 36,000-37,000 स्क्वायर फुट ठही चुको आहे। ऐं कुझु असां मिसिंग लिंक्स हुयूं जेके आहिनि, मां उहो मुंहिंजे हाणे असां उहो सभु तयारु कराए वरितियूं आहिनि। मिसिंग लिंक्स जो ख़तमु थी वियो आहे चकर, ऐं ऑक्सीडेशन पॉन्ड्स ते कमु शुरू थी वियो आहे। बाक़ी हाणे हिकिड़ा C टाइप नाला आहिनि जेके नंढा नाला आहिनि उहे रहिया आहिनि, ऐं कुझु B टाइप नाला आहिनि उहे रहिया आहिनि, जेके इनशाला उनजो कमु बि हाणे असां शुरू कंदासीं। माज़ी में हिते डिप्टी कमिश्नर रहंदड़ फयाज़ जतोई साहब जन उहो हिकिड़े फोरम ते ॻाल्हि कई हुई त कमु जेको आहे 25% थियो आहे, उनजी पेमेंट 95% थी आहे, त उन जे मौक़िफ़ खे तव्हां कीअं था ॾिसो? मैटर ऑफ इंक्वायरी पुराणे दौर में थियो हूंदो, ईअं मूंखे इंक्वायरी थी। भला हिन प्रोजेक्ट जी शकील मंगनी जो साहब हिकिड़ी इंक्वायरी कई हुई, उहा इंक्वायरी किथे पुगी? फाइनल उनजी का बि मूं वटि कान्हे हिते, या मुंहिंजी ऑफिस में मां पुछा कई आहे त का अहिड़े को उनजी असेसमेंट थी आई हुजे या फाइनल रिपोर्ट थी आई हुजे, उहा कोन थी आहे शायदि। तव्हांजी इन सिलसिले में मथों हायर अथॉरिटी सां का ॻाल्हि थी आहे इंक्वायरी जे हवाले सां? न, असांखे ॾिसो जेको हायर फोरम आहे असांजो PND में वेही करे USAID वारा ॿिया माण्हू इन सभिनी मीटिंग कॉल कई। दे नो ऑल अबाउट दिस, उन्हनि खे ख़बर आहे त छा थियो आहे कीअं न थियो। उन खां बाद में पैसा रखिया विया आहिनि। CM साहिब जे तरफ़ां PD मुक़ररु कयो वियो आहे, बाक़ाइदा नोटिफिकेशन थियो आहे, DC खे ॿीहर कयो वियो हुयो। त इहो मतिलबु उनखे ख़बर आहे, उन खां बाद में ई कयो वियो आहे इहे शयूं। हाणे उहो पुराणे स्केलेटन्स खे जेको आहे सो जॾहिं उहो प्रोजेक्ट अॻ में जिन कंपनीज़ खे ॾिनो वियो हो उहे उन ते कमु करे रहियूं हुयूं, उन्हनि ते इंक्वायरियूं थियूं, ज़ाहिर आहे उन्हनि जी साख ते एतमाद न रहियो हो, उन जे करे इंक्वायरीज़ थियूं। तव्हां बि साॻी कंपनीज़ खे ई उहो साॻियो ई कमु ॾिनो आहे, त आख़िर कहिड़े ॿिनि नफ़लनि जो सवाबु जो साॻी कंपनीज़ खे? इन करे त उनखे ॾिसो न, उनजो वर्क ऑर्डर्स मिलियल हुआ उन्हनि खे कम खे बीहारणो न हुयो। असांखे PC1 रिवाइज़ थी, ॿी ठही आई, उन खां पोइ असां ॿियनि कॉन्ट्रेक्टर्स ते वञूं पिया त काफ़ी अहिड़ियूं शयूं हुयूं जेके लाइबिलिटीज़ हुयूं, जेके पुराणा पैसा रहियल हुआ, उहे बि असांखे पे करणा हुया।
ऐं एतिरो तकड़ में असां हुन प्रोसेस खे वठूं त वरी टाइम बि लेप्स थी वञे शायदि हो लिटिगेशन में बि वञनि असांखे हिकिड़े उन्हनि जूं राहतूं अदा करणु इंक्वायरी जेका हुई उनजी रिपोर्ट अचण खां पोइ उन्हनि जो ज़ाहिर आहे MBs थींदियूं न असांजी मेजरमेंट्स थींदियूं न जेको कंसल्टेंट आहे जेको असांजो ऑफिस आहे जेको टेक्निकल ऑफिस आहे असांजो वर्क्स एंड सर्विसिस उन्हनि जी जेकी बि आहे असेसमेंट्स खां बाद में असां बिल्स लाइबिलिटीज़ त माना जॾहिं रिवाइज़ PC1 ठही आहे त उन में लाइबिलिटी रखी वई यानी उन जो मतिलबु इहो आहे त जेको ॿियो कंसल्टेंट आयो हुयो विच में इंक्वायरीज़ खां बाद में ई ॿियो कंसल्टेंट टेक्नो कंसल्टेंट्स आया उन्हनि सॼी प्रोजेक्ट स्टडी कई उन खां बाद में रिवाइज़ PC1 ठही रिवाइज़ PC1 में अंदरि उहे जेके लाइबिलिटीज़ आहिनि पुराणा पैसा रखिया विया जंहिंजी असां पिया माना इंक्वायरी वारी ॻाल्हि में किथे बि उहो कोन ॿुधायो वियो त राहतूं खे रोकणियूं आहिनि मुंहिंजो जॾहिं ऑर्डर थियो आहे उन खां बाद में रिवाइज़ PC1 ते असां कमु पिया कयोसीं उन खां बाद में वॾे फोरम ते डिसाइड थियो त छा करिणो आहे उन्हनि जी इजाज़त खां पोइ असां कमु शुरू कयो माज़ी में हिन सीट ते वेहंदड़ ऑफिसरनि मुख़्तलिफ़ वाइदा कया जैकबाद वासियुनि सां त हेतिरे वक़्त में ही प्रोजेक्ट मुकमिल थींदो तव्हां जैकबाद वासियुनि सां कहिड़ो वाइदो कयो था त ही ड्रेनेज वारो प्रोजेक्ट केतिरे अरसे ताईं मुकमिल थींदो इंशाअल्लाह असां हिनखे 2015 जे मिड ताईं कंप्लीट करे वेंदासीं 2015 जे आख़िर ताईं मतिलबु मिड ताईं आख़िर ताईं सेप्टेंबर ताईं विच ताईं तव्हां उनखे मुकमिल करे वेंदो ऐं माण्हुनि जो ही मसइलो हल थींदो डिप्टी कमिश्नर जैकबाबाद राजा शाह ज़मान खोड़ो इहो बावर कराए थो जैकबाबाद वासियुनि खे यकीन ॾियारे थो त हू 2015 जे विच वारे वक़्त ताईं हिन प्रोजेक्ट खे मुकमिल कराईंदा उहो जेको देरीना मसइलो आहे पुराणो मसइलो आहे जैकबाबाद वासियुनि जो ड्रेनेज वारो ख़ुदा न करे जेकॾहिं मानसून जी बारिशुनि में का अहिड़े क़िस्म जी सूरत हाल बणिजे थी त उनखे फेस करण जे लाइ शायदि उन वटि को ज़रूरु प्रोग्राम हूंदो ऐं 2015 ताईं 2015 जे मिड ताईं हू हिन प्रोजेक्ट खे कंहिं बि हालत में मुकमिल करण जी यकीनदारी ॾियारनि था इहो वक़्तु चढ़ते ई ख़बर पवंदी त गुज़िरियल ऑफिसरनि जे ही बि हिकु वाइदो ई रहंदो या उन ते वाक़ई अमल बि थींदो हलंदासीं जैकबाबाद जी कंहिं ॿी शख़्सियत ॾे त हू केतिरो पुरुमीद आहिनि डिप्टी कमिश्नर साहब जे खयल क़दम नाज़रीन जैकबाबाद में अर्बन ड्रेनेज प्रोजेक्ट जेको तक़रीबन 1 अरब 10 करोड़ रुपयनि जी लागत सां जोड़ियो पियो वञे उनखे तक़रीबन हिन महिल ताणी कोई लॻभॻि 4 साल खां वधीक अरसो गुज़री चुको आहे 2009 में ही प्रोजेक्ट शुरू कयो वियो हो जैकबाबाद वासियुनि खे इहो यकीन ॾियारियो वियो त 36 महीननि में ही प्रोजेक्ट मुकमिल करे ड्रेनेज वारो मसइलो हल कयो वेंदो पर उनखे 36 महीननि बजाए 4 साल गुज़री विया उहो प्रोजेक्ट अञा ताणी 50% बि मुकमिल नज़र नथो अचे अहिड़ी सूरत हाल में अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उहो प्रोजेक्ट कीअं मुकमिल थींदो केतिरे अरसे में मुकमिल थींदो हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं हिंदू जनरल पंचायत जे सदर लालचंद शीतलाणी वटि उन सां ॻाल्हाईंदे मालूम करण जी कोशिशि कंदासीं त उन्हनि खे इन ड्रेनेज वारे मसइले में केतिरा अहज आहिनि उहे केतिरा पुरुमीद आहिनि त उन्हनि खे वाक़ई हितां जी जेका ज़िला इंतिज़ामिया आहे डिप्टी कमिश्नर साहिब सवेर ॻाल्हि कई त हू पंहिंजो 2015 जी मिड ताईं इन प्रोजेक्ट खे मुकमिल कराईंदा जेकॾहिं 4 सालनि में मुकमिल न थियो आहे त उहो हाणे साल में डिप्टी कमिश्नर साहिब अलाए कीअं मुकमिल कराईंदो माज़ी में बि इलाही दिलासा जेके आहिनि त DCs ॾींदा रहिया आहिनि ॻाल्हाईंदासीं हिंदू पंचायत जे ज़िला सदर लालचंद शीतलाणी सां लालचंद साहब महिरबानी करे इहो ॿुधायो त जैकबाबाद में जेको 1 अरब 10 करोड़ रुपए जी लागत सां ड्रेनेज वारो प्रोजेक्ट जुड़ी रहियो आहे तव्हां सम्झो था त उनजो को फ़ाइदो आहे हिन महिल जैकबाबाद वासियुनि खे या ड्रेनेज जो मसइलो ई कोन्हे साईं ड्रेनेज तव्हां बि हिते रहो था तव्हां सां गॾु असां बि रहूं था पिया त इहे 4 सालनि खां वठी असां रड़ियूं कयूं था पिया त पाणी बिल्कुलु पीअण जो कोन्हे पाणी हर शहरवासी गाॾी वारनि खां पाणी वठे थो पियो जेको ग़रीब माण्हू आहे त उहो पाणी पीअण जे लाइ बि वीचारो उहो त वाटर सप्लाई जो प्रोजेक्ट अलॻि सां फैलियो रहा न पर जेको गंदे पाणी जे निकाल वारो प्रोजेक्ट गंदे पाणी वारो निकाल वारो त साईं इहो इन खे बि 4.5 साल थिया इहो उतां जेको आहे पेमेंट बि थी चुकी आहे हर शइ थी चुकी आहे उन में को बि असांखे सम्झ में नथो अचे त इहो प्रोग्राम आहे छा कंदा छा थींदो बसि इहो अचनि था 2 महीना गुज़रनि था पिया बसि तजावुज़ात हटायो बसि पोइ जेके मां सम्झां थो कुझु करे बसि उन मां नालियुनि जी सफ़ाई कराए पैसा बिल पेमेंट कराए बसि वठी था वञनि पिया हेॾो सारो वॾो प्रोजेक्ट आहे इहो 1 अरब 10 करोड़ रुपयनि जी लागत सां इहो ठहे पियो जैकबाबाद वासियुनि खे 2012 में जेका बरसाती ॿोॾि आई जेकॾहिं इहो फंक्शनल हुजे हा त शायदि एतिरो जैकबाबाद जी तबाही न थिए हा शहर जी ऐं जेकॾहिं हाणे ख़ुदा न ख़ासिता मानसून जी बारिशुनि में या का ॿी अहिड़ी सूरत हाल में बरसातुनि वारी सूरत हाल में जैकबाबाद जी ड्रेनेज आम ॾींहंनि में अहिड़ो हशर लॻो पियो आहे रोज़ानो जैकबाबाद जा कारोबारी माण्हू मार्केट बंदि करे एहतिजाज पिया करनि
त इहो ड्रेनेज जो प्रोग्राम आख़िर कीअं मुकमिल थींदो या साॻी तरह सां करप्शन जे वर चढ़ी वेंदो, इहो सवार बि चट थी वेंदो वाटर सप्लाई जे प्रोजेक्ट वांगुरु? साईं वर चढ़ी छा वेंदो, वर चढ़ियल आहे। जेकॾहिं इहा पोज़ीशन तव्हां ॿुधायो, इहा असां बि ॾिसूं था पिया, असां बि शहर में रहूं था पिया, त इहो वर चढ़ियल आहे। इहो बि इन वांगुरु जीअं असांजे पहिरें प्रोजेक्ट जेको 1.5 अरब रुपए जो हुयो, 1.25 अरब रुपए जो वाटर सप्लाई जो, उहो जीअं तबाह थी वियो आहे, हे बि उन नमूने तबाह थी वेंदो। हीउ कुझु बि कमु कोन थींदो। हीउ पैसा ईअं जेकॾहिं इहा ई पोज़ीशन रही म्यूनसिपालिटी जी ऐं DC साहिब जी, DC साहिब त हीउ जेको हिन वक़्तु DC साहिबु आहे, उहो त मिलण जे लाइ बि तयारु कोन्हे कंहिंसां, त इहो कीअं हे कंदो पंहिंजे कमु जेको आहे ड्रेनेज जो सिस्टम। वञ असां मां हिंदू जनरल पंचायत प्रेसिडेंट आहियां, 30,000 हिते हिंदू रहे थो पियो, वञ त उहो हथु ॾियण लाइ बि तयारु न आहे। वञ त 2 कलाक विहारे ॿाहिरि वेठा आहियूं, त उनखे एतिरो बि न आहे त को माण्हू अचे थो मिलण या ॻाल्हाइण जे लाइ। अलाए हुन जे छा प्रोग्राम आहे, असांखे ख़बर न आहे। त इन डिप्टी कमिश्नर में असांजी उमेदु न आहे जो इहो को ड्रेनेज जे लाइ कुझु कंदो या माण्हुनि खे सुख ॾींदो या माण्हुनि जा कमु कंदो। हीउ डिप्टी कमिश्नर असांजी बि अॼु 50 साल उमिरि थी आहे, असां हीउ डिप्टी कमिश्नर अॼु पहिरियों दफ़ो इहो ॾिठो आहे जेको मिलण जे लाइ बि कंहिंसां तयारु कोन्हे। हाणे ॾिसो, इन ड्रेनेज वारे प्रोजेक्ट जो प्रोजेक्ट डायरेक्टर ई डिप्टी कमिश्नर आहे। जेकॾहिं उहो शहर वासियुनि सां मिलण जे लाइ तयारु न आहे, त माण्हुनि जा मसइला कीअं ॿुधंदो, उन अहजनि खे ख़तमु कीअं कंदो? जेकॾहिं तव्हां हिकिड़ा कारोबारी पंहिंजो माण्हू आहियो, हिंदू कम्यूनिटी जा अॻुवान आहियो, जेकॾहिं तव्हां सां बि उहो कोन थो मिले, कारोबारी माण्हुनि जो मसइला कोन थो ॿुधे, त ज़ाहिर आहे कारोबारी माण्हू हिन शहर में रहे थो, ड्रेनेज जो आंच खे बि त उहो कारोबारी शहरी माण्हू ॾिसे थो न, पोइ उहो मसइलो कीअं हल थींदो? साईं हू मीटिंग जॾहिं घुराए थो न, मीटिंग में बि उहो पिछाड़ी में जॾहिं मीटिंग शुरू करे थो, बाद में असांखे फ़ोन करे थो पियो, पोइ वञूं था त कुर्सी बि कोन्हे, पोइ पर बरात ते बीहूं था पिया। इहा हुनजी पोज़ीशन आहे डिप्टी कमिश्नर जी। तव्हां प्रोजेक्ट जो साईं त ज़ाहिर आहे हुनखे कमु करिणो ई न आहे न। इहा ई पोज़ीशन थींदी, इहो बसि पैसा हलिया वेंदा, बाद में कूड़ा बिल ॾेखारियूं निकिता हलिया वेंदा, बसि इहा ई शइ थींदी। माज़ी में हिकिड़े डिप्टी कमिश्नर जे लाइ चयो वियो आहे, हिते जा अक्सर शहरी चवनि था त उहो डिप्टी कमिश्नर 25% कमीशन वरिती इन प्रोजेक्ट ते। तव्हां हिन डिप्टी कमिश्नर में तव्हांखे का उमेदु आहे त इहो मसइलो हल कंदो, या हे बि उहो ई असरु थी वेंदो? साईं हाणे रुश्वत जी केतिरे क़दुरु ॻाल्हि आहे, त हाणे असां को ठेकेदार न आहियूं या असां शहर जा मोज़, असां डिप्टी कमिश्नर मां पुरुमीद त छा असांखे आसरो ई कोन्हे। पुरुमीद त पंहिंजी जाइ ते रहे, पुरुमीद त को कमु थींदो, कम जो को बि आसरो कोन्हे जो हीउ डिप्टी कमिश्नर असांजो कमु कंदो या हिन डिप्टी कमिश्नर में असांजी का उमेदु आहे। हीउ डिप्टी कमिश्नर त मां चवंदो असां जॾहिं असां सां इहा पोज़ीशन आहे त ॿियनि माण्हुनि सां छा हूंदी? भला डिप्टी कमिश्नर कॾहिं का खुलियल कचहरी कई आहे? असांखे इन एतिरे टाइम में हिकिड़ी मीटिंग में घुरायो वियो, उहो बि जॾहिं मीटिंग शुरू हुई, जेके ऑफिसर सभु हुया, असां वियासीं, असां हुते बीह रहियासीं, त बाद में पोइते वञी वेठासीं जो कुर्सी न हुई, त उते बि ॻाल्हाइण जो मौक़ो इहो न हुयो त बाबा को हिकिड़ो एतिरो त तूं कर डिप्टी कमिश्नर आहे, त हिकिड़ो माण्हू 30,000 जो नुमाइंदो आहे, उनखे मां घुरायां थो पियो, त उन जे लाइ कुर्सी बि त रखायां न। पर लेकिन उहो अलाए इन जे करे अलाए छा असांखे इन जे सम्झ में नथो अचे, उन जे लाइ वञूं था त मिलण जे लाइ बि तयारु न आहे, बसि मोबाइल कन ते आहे, हथ बि न ॾियणो आहे। इहा पोज़ीशन आहे हिन डिप्टी कमिश्नर जी। पोइ हाणे हिनखे इहा शइ चई वई आहे या त बाबा तूं कंहिंसां न मिल। तव्हां मायूस आहियो DC मां? हिन डिप्टी कमिश्नर मां एतिरा मायूस हूं, मां चवां थो पियो त जो असां तमामु मायूस हूं। असां जेकर हीउ रमज़ान शरीफ़ आहे, न त असां CM साहिब सां बि मिलंदासीं ऐं इन जे लाइ मथे असां एप्लीकेशन्स बि कंदासीं। असां हिन में सख़्तु मायूस हूं, जेका हिन असांखे मायूसी ॾिनी आहे न, त असांखे उहा ख़बर आहे त जेका बि शहर में असां सां त हीउ सम्झ माटली मारो सलूक कयूं वठंदो आहे। डिप्टी कमिश्नर मां हिंदू कम्यूनिटी जा अॻुवान उहे चवनि था त मुकमिल तौर ते मायूस आहियूं, का उमेद कोन्हे डिप्टी कमिश्नर सां। जेको डिप्टी कमिश्नर मिलण लाइ तयारु न आहे, उहो उन्हनि माण्हुनि खे जेका उनजी ड्यू रिस्पेक्ट आहे उहा ॾियण लाइ तयारु न आहे, त उहो माण्हुनि जा मसइला कहिड़ा हल कंदो। हुनजो इहो बि चवणु आहे त डिप्टी कमिश्नर जो रवैयो इहो ई रहियो त इहो प्रोजेक्ट बि डिप्टी कमिश्नर तबाह करे छॾींदो, ऐं हू इहो बि चिता ॾियनि था शहरवासी ऐं शहरनि जी अॻुवाणी कंदड़ त डिप्टी कमिश्नर जेकॾहिं साॻे ई रवैये सां रहियो त उहो रमज़ान शरीफ़ बाद उन ख़िलाफ़ एहतजाज कंदा ऐं वॾे वज़ीर सां मिली करे उनखे हटाइण जो मुतालबो कंदा। हलंदासीं के ॿिए शहरी वटि।
नाज़रीन, जैकबाबाद शहर जे लाइ अर्बन ड्रेनेज प्रोजेक्ट जेको शुरूआती तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी उन वक़्त जी गवर्नमेंट 2009 में उहो प्रोजेक्ट ॾिनो वियो हो, जंहिंमें इहो तय मुआइदो हुयो त उन जी लागत जेका उन वक़्तु 66 करोड़ रुपयनि जी लागत सां ई ठहिणो हुयो। उन जो अधु पेमेंट सूबाई हुकूमत कंदी, सिंध हुकूमत, ऐं अधु उन जी अदायगी जेका आहे वफ़ाक़ी हुकूमत पारां कई वेंदी। उन वक़्त में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध में बि हुकूमत हुई, वफ़ाक़ में बि, ऐं उहो प्रोजेक्ट मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ हिकिड़ी कंस्पायरेसी जो शिकार थियो। हितां जा जेके माज़ी में कामोरा हुआ उन्हनि जी बदयानती हिन प्रोजेक्ट जो सत्यानाश करे छॾियो। ऐं उन खां अलावा हीउ प्रोजेक्ट उन वक़्तु MLA मीर एजाज़ हुसैन जखराणी हो, उन पारां हीउ प्रोजेक्ट मंज़ूर करायो वियो हो। ऐं हिन वक़्तु एजाज़ हुसैन जखराणी पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MLA आहिनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त इन प्रोजेक्ट त ॾियारियूं था, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तरक़ियाती मनसूबा ॾियारिया था वञनि, पर उते उन्हनि खे बहितर लुक आफ्टर न थियण जे करे उहे नुक़सानु थिए थो। उन्हनि जो इहो चवणु आहे त हिन वक़्तु बि इलाही सारा प्रोजेक्ट मंज़ूर कराया आहिनि, पर ड्रेनेज जो प्रोजेक्ट हिन महिल सिंध हुकूमत खां वधीक उनखे रक़म रिवाइज़िंग में ॾिनी वई आहे। 1 अरब 10 करोड़ रुपयनि जो प्रोजेक्ट थी वियो आहे। उहो प्रोजेक्ट आख़िर छो मुकमिल नथो थिए, उहो उन जा सबब कहिड़ा आहिनि, उन ते मुख़्तलिफ़ कामोरनि वास्तेदार माण्हुनि जा हीला बहाना तव्हांजे साम्हूं आहिनि। आख़िर इहो प्रोजेक्ट कॾहिं जुड़ंदो, इहो त हिते जैकबाबाद वासियुनि जो ख़्वाबु आहे। हिन वक़्तु असां सां गॾु आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ज़िलई जनरल सेक्रेटरी मीर लियाकत अली लाशारी साहब। उन्हनि खां पुछा कंदासीं त आख़िर हू बि रूलिंग पार्टी जा हितां जा ज़िलई उहिदेदार आहिनि। इन प्रोजेक्ट खे हिन शहर सां बि उनजो वास्तो आहे, हिन शहर में उन्हनि जो घरु आहे। जेकॾहिं ड्रेनेज जो मसइलो आहे त उनखे उहे बि भोॻे रहिया आहिनि। उन्हनि जी इन प्रोजेक्ट जे मुतलिक़ हितां जी इंतिज़ामिया सां, हितां जे ठेकेदारनि सां का उन्हनि ॻाल्हि ॿोल थी आहे, आख़िर कीअं प्रोजेक्ट मुकमिल थींदो? अस्सलाम वालेकुम। मीर लियाकत ख़ान, तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो त जैकबाबाद में जेको MLA पारां मीर एजाज़ हुसैन जखराणी पारां हीउ प्रोजेक्ट ॾियारियो वियो हो 2009 में ड्रेनेज वारो, उहो हिन वक़्तु 1 अरब 10 करोड़ रुपयनि जो प्रोजेक्ट आहे। इहो 36 महीननि में ठहिणो हो, उनखे 4 साल खां वधीक टाइम थी वियो आहे। इहो आख़िर मुकमिल छो कोन थो थिए? तव्हां ज़िले जा उहिदेदार आहियो, तव्हां इन मामले में का वास्तेदार अख़्तियारनि सां ॻाल्हायो आहे? जी बिल्कुलु, गुज़िरिया कुझु ॾींहं पहिरियों जेको आहे असांजी मीटिंग थी DC साहब वटि, उन वर्क्स एंड सर्विसिस जा कामोरा बि गॾु हुआ, असां सां वेठा। मां ज़ाती तौर ते इहो सम्झां थो त इन्हनि में असांजे जेको ज़िमेदार कामोरा आहिनि उन्हनि जी बिल्कुलु कोताही आहे। उन जे लाइ असां मथे लिखियो बि आहे, MLA साहब खे बि इंफॉर्म कयो आहे, CM साहब खे बि इंफॉर्म कयो आहे, ऐं ठेकेदार जेके आहिनि बिल्कुलु प्रॉपर कमु कान करे रहिया। हींअर बि तव्हां पाण बि ॾिठा हूंदा, जेके असांजो घिटियूं आहिनि, जिते रोड आहिनि उते एक्सिक्यूशन करे विया आहिनि, लेकिन पाणी जा जेके पाइप लाइन्स आहिनि और गैस जा पाइप लाइन्स डैमेज आहिनि। अचण वञण माण्हुनि खे ॿारनि खे सभिनि खे तकलीफ़ आहे। डेली जो रूटीन जो असांजो कमु आहे कि सुबुह जो बि शिकायतूं मिलनि थियूं, शाम जो बि इहे माण्हू ज़ख़्मी थियनि था, उन्हनि खॾनि में किरी पवनि था। और जेको मिटी उतां कढी वई आहे डिगिंग करे, वापसि उन में सिल्टअप थो थिए। असल ज़िम्मेदारी इहा कामोरनि जी आहे। कामोरनि जा जेके असां वटि कॉन्टेक्ट नंबर्स आहिनि उहे नंबर न आहिनि खणंदा, अक्सर सेल उन्हनि जा ऑफ मिलंदा आहिनि। ऑनरेबल MLA साहब असांजा जेको हिते इजलास में हूंदा आहिनि, मोस्टली जेके डील कंदा आहिनि हिते जेके असांजा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि उनखे DC साहब और DC साहब पंहिंजी तरफ़ां कोशिशि करनि पिया। बहरहाल असां पाण बि इन एहतिजाज में शामिल आहियूं कि प्रोजेक्ट डिले थिए थो, और डिले जे करे ईअं सम्झो कि प्रोजेक्ट नाकाम थींदो। एॾी वॾी ख़तीर रक़म जेकी असांखे जैकबाबाद खे ॾिनी वई आहे मथां, उहा ज़ाया थियण जो ख़तरो आहे। पर ॾिसो, आए ॾींहं हितां जैकबाबाद जा जेके कारोबारी माण्हू आहिनि, एॾो ड्रेनेज जो इशू आहे, एॾो मसइलो आहे जो शहर जी मार्केटनि में उहो पाणी निकिरी थो अचे। उहे कारोबार बंदि करे, मजबूर थी करे कारोबार खे बंदि करे एहतिजाज था करनि। ऐं हिन में माज़ी में जेके DCs रहिया आहिनि, प्रोजेक्ट डायरेक्टर रहिया आहिनि सॼे मनसूबे जा, त उन्हनि उन मनसूबे सॼे जी भींग करे छॾी। माज़ी में हिकिड़े हितां जे डिप्टी कमिश्नर इन ॻाल्हि जो एतिराफ़ कयो हो त कमु 25% थियो आहे, पेमेंट 95% थी चुकी आहे। त इहो आख़िर इन करप्शन खे कीअं रोकबो, इहो उन जी ट्रांसपेरेंसी कीअं थींदी? चेकआउट थियणु घुरिजे साईं, बिल्कुलु फॉलोअप थिए कोन थो। मथां जेके हिननि कामोरनि जे मथां जेके ॿिया कामोर आहिनि उहे कॾहिं बि असांखे नज़र कोन्हनि आया कि हिते फॉलोअप जे लाइ आया हुजनि। हमेशह मसइलो जेको आहे मुसलसल इहो कंटिन्यूटी आहे इन में कि ठेकेदारनि जे पेमेंट जो हिन जो इशूज़ असां ॿुधंदा रहंदा आहियूं, लेकिन कमु उते जो उते आहे। नवां रोड ठहनि था, हिन जो पाण में कोऑर्डिनेशन आहे। ॿिए रीति अची करे रोडनि जी डिगिंग शुरू थी वञे थी। असांखे सख़्तु तकलीफ़ आहे। इन एहतिजाज में असां आवाम सां गॾु शामिल आहियूं।
बहरहाल DC साहब नओं जेको आयो आहे एफर्ट्स वठे थो पंहिंजे जाइ ते, उमेद आहे त जल्दी मसला हल थी वेंदा इंशाअल्लाह ताला। तो जॾहिं हीउ प्रोजेक्ट शुरू थियो हो तक़रीबन 35 किलोमीटरनि ताणी हिन जी ॻाल्हि कई वई हुई त हीउ ड्रेनेज जो नालो हूंदो शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां। अरबे रुपयनि जा उन वक़्त में रोड खोटराए नवां ठहियल रोडनि खे पटियो वियो, अरबे रुपयनि जो उहो नुक़सानु थियो। उहा जेका जंहिं तरीक़े सां जंहिं लेवल ते उन ड्रेनेज जे नाले खे खोटे ठाहियो वियो आहे उनजी का लेवल ई सही कोन्हे, उनजी जेका वहकुर आहे उन तरफ़ हेठां ई हुजण बजाए उन अञा मथां ई नज़र अचे थी। त इन सूरत में उहो फिलो तव्हां सम्झो था त थींदो? बिल्कुलु बिल्कुलु, असां इहो ई बिल्कुलु सम्झूं था त इहा स्कीम ख़ुदा न ख़ासिता के नाकामी जी तरफ़ वञी रही आहे। 12 पेजिस ते हाणे असां रिपोर्ट ठाहीसीं, मुरतब कईसीं, DC साहब उन जे बिहाफ ते ठेकेदारनि जी पेमेंट्स बि रोकी आहे ऐं इंक्वायरी कमेटी वेही थी, कुझु ॾींहंनि में इंक्वायरी, छो जो कमु प्रॉपर नथो थिए, मटीरियल उन में प्रॉपर यूज़ नथो थिए। असांखे इहो अंदेशो आहे त इहा स्कीम बहितर असांजा जेके घर आहिनि जंहिं घिटियुनि में जाते स्कीम वञे थी उन्हनि जो किराइण जो सबबु न बणिजी वञे। तव्हां ॾिसो, तव्हां चओ था त पेमेंट रोकी आहे, ताज़ो ई 75.8 मिलियन रुपया हाणे ताज़ी अदायगी कई वई आहे। पेमेंट रोकण बजाए त अदायगी शुरू पई ऐं अॼु खां तक़रीबन 5 ॾींहं पहिरियां जेकी असांजी मीटिंग थी DC साहब वटि कॉन्फ्रेंस, उन में DC साहब असांखे इहो साकार कयो कि मां ठेकेदारनि जी पेमेंट रोकराई आहे ऐं इंक्वायरी जेकी कंडक्ट कई आहे। कुझु ॾींहंनि में इंशाअल्लाह रिज़ल्ट क्लियर थी वेंदो कि कंहिंजी कोताही। त सूबाई सतह ते शकील मंगणे जी सरबराहीअ में कामोरो ईमानदार कामोरे तौरु मशहूरी रखंदड़ शकील मंगणे जो साहब जन जी जेका इंक्वायरी उहा ई जेका आहे फाइलूं दॿिजी वयूं त ही DC जी इंक्वायरी का असराइती साबित थींदी? साईं, मां पहिरियों अर्ज़ु कयुसि, उमेदु आहे DC साहब जेके असांखे साकार कराई आहे ऐं CM साहब सां बि असांजी मुलाक़ात थी पोइ ॾींहंनि में, उन्हनि बि साकार कयो त इंशाअल्लाह ताला इन खे फाइनल पंहिंजे पुॼाईंदासीं स्कीम खे। लेकिन असांखे डाउट्स ज़रूरु आहिनि कि इन स्कीम में जेके पेमेंट्स थियूं आहिनि या थियूं रहियूं आहिनि उहो जेको आहे त प्रॉपर वर्क असांजो नथो थिए। लिहाज़ा असां तवजे तवसर सां बि जिथे जिथे असांजी आवाज़ पहुचे थी, असां शहरदारनि सां गॾु, शहरवासियुनि सां गॾु डेली असां मुख़्तलिफ़ मोहल्लनि में पाड़नि में वञूं था, MLA साहब अचनि था, असांजा MP साहब अचनि था, उहे इन प्रॉब्लम्स खे फेस करनि था। असांजो मक़सदु हूंदो आहे स्कीम खणी अचनि, उनखे एग्ज़ीक्यूट करणु हिकिड़ो इदारे जो कमु हूंदो आहे। अगरि इदारे में को कामोरो न आयल आहे त उनजी ज़िमेदारी कंहिं, मां नथो सम्झां कि मुंतख़िब नुमाइंदे ते हुजणु घुरिजे। मुंतख़िब नुमाइंदे ते उनजी ज़िमेदारी ज़रूरु न हुजणु खपे, पर मुंतख़िब नुमाइंदे ते इहा ज़िमेदारी ज़रूरु आहे त शहर अंदरि जेके क़ौमी ख़ज़ाने जा अरबे रुपया आहिनि उहे हर भरो ज़ाया न थियनि। उन कामोरनि जी कनमाट थियणु खपे, उन वास्तेदार ठेकेदार या जेको बि माण्हू उन में इन्वॉल्व आहे उनजी कनमाट थियणु खपे। 100% बिल्कुलु, मां बिल्कुलु तव्हां सां मुतफ़िक़ आहियां, ईअं थियणु घुरिजे। पर हाणे जेको कमु हले पियो, तव्हांखे भरोसो आहे त 2015 जे विच वारे मुदे ताणी इहो मनसूबो मुकमिल थींदो? तव्हांखे उमेदु आहे या हीउ मनसूबो फ़ाइदेमंद बि साबित थींदो या पहिरियां जेके नाला खोटियल आहिनि उहे ई? न, हींअर उमेदु आहे, छाकाणि त USAID वारनि सां बि कुझु ॾींहं पहिरियां असांजी मीटिंग थी। उन्हनि चयो त तव्हांजे हिन प्रोजेक्ट खे असांजो जेको प्रोजेक्ट आहे उनखे असां कनेक्ट करे जेको आहे पिकअप करे वठंदासीं, लिंकिंग कंदा। जी हा, बिल्कुलु बिल्कुलु। पर मेन फिलो जेको आहे तव्हांखे उहो पंहिंजे जैकबाबाद जे ज़िले इंतिज़ामिया खे ठाहिणो। हींअर जेके 2 मीटिंग्स थियूं उन में असांखे इहा उमेदु लॻी आहे त कुझु न कुझु थींदो ज़रूरु इंशाअल्लाह ताला। माना कुझु हिकिड़ी उमेद ज़ाहिर करे सघिजे थी। उमेद ज़ाहिर करे सघिजे थी। किसान पीपल्स पार्टी जो ज़िले जनरल सेक्रेटरी जो इहो ॿुधाए थो त हाणे जेके ताज़ियूं ई 2 मीटिंग्स थियूं आहिनि ज़िले इंतिज़ामिया सां, उन खां पोइ कंहिं हद ताणी का उमेद नज़र अचे थी त शायदि ही मौजूदा डिप्टी कमिश्नर जेको प्रोजेक्ट डायरेक्टर बि आहे को बूटो ॿारे शहर जो ही तमामु वॾो हिकिड़ो मसइलो आहे शहरनि जो, शायदि को हल थी सघे। नाज़रीन, मुख़्तलिफ़ वास्तेदार धुरियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हिन ड्रेनेज वारे प्रोजेक्ट जे सिलसिले में। इन सिलसिले में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MLA एजाज़ हुसैन जखराणी बि पिणु इन ॻाल्हि खां टेलीफोन ज़रिए असांखे आगाही ॾिनी आहे त हुन जैकबाबाद जे लाइ तमामु घणा जेके आहिनि तरक़ियाती प्रोजेक्ट्स मंज़ूरु कराया आहिनि, जिन में हुन चयो त ड्रेनेज वारो प्रोजेक्ट आहे, जैकबाबाद जे रिंग रोड आहे जेको 70 करोड़ रुपयनि जी लागत सां उहो रिंग रोड ठाहियो वेंदो ऐं हिकिड़ो ओवरफ्लाई ब्रिज ठाहिण जी ॻाल्हि कई वई, उहो बि तक़रीबन को 3 अरब रुपयनि जो प्रोजेक्ट ॿुधायो थो वञे, उहो ठाहियो वेंदो। गड़ी खेरे में हॉस्पिटल ठाही वेंदी, गड़ी खेरे में पंहिंजो पार्क ठारायो वेंदो। जैकबाबाद शहर जे लाइ जेको आहे 21 करोड़ रुपया ख़र्च कया वेंदा उनजे रोड रस्तनि जे लाइ। स्पेशली तरीक़े सां हिकिड़ी ग्रांट आहे 40 करोड़नि जी, जंहिं मां 21 करोड़ रुपया सिर्फ़ु जैकबाबाद शहर ते ख़र्च थींदा ऐं उन खां अलावा खोड़ सारे प्रोजेक्ट्स जी हुन ॻाल्हि कई आहे। मजमूई तौर ते जेकॾहिं समूरे प्रोजेक्ट्स जी ॻाल्हि कजे त को लॻभॻि 5 अरब रुपयनि जा उहे प्रोजेक्ट्स आहिनि। जेकॾहिं उन प्रोजेक्ट्स खे
बहितर तरीक़े सां लुक आफ्टर कयो वियो। MLA साहब जे सां पंहिंजे टेलीफोन ते ॿुधायो त हू पाण हिन समूरे मामलनि खे मॉनिटर कंदो, छो जो माज़ी में उन्हनि जेको ड्रेनेज वारो प्रोजेक्ट मंज़ूर करायो उन जी बदतर हालत खे नज़र में रखंदे उनजो चवणु आहे त हू पाण उन समूरे मामलनि खे प्रोजेक्ट खे लुक आफ्टर कंदा। ऐं ॿी सूरत में जेकॾहिं उन्हनि लुक आफ्टर वारी ॻाल्हि वाक़ई अमली तौर ते न कई त वाक़ई इहे समूरा जेके बि प्रोजेक्ट हू ॿुधाइनि था त मंज़ूर कराया अथऊं, समूरा ड्रेनेज ऐं वाटर सप्लाई जे मनसूबे वांगुरु बर्बाद थी वेंदा, छो जो माज़ी में न कामोरनि हिते का बहितर प्रोजेक्ट मुकमिल कराए सघिया आहिनि, न कराया आहिनि, न को ईंदड़ वक़्त में का अहिड़ी उमेदु ज़ाहिर करे सघिजे थी। जेसिताईं हितां चूंडियल नुमाइंदनि खे वाक़ई सेंसर थी करे उन समूरा बिल्कुलु उहे वफ़ाक़ी तौरु सूबाई हुकूमतनि खां उहे प्रोजेक्ट्स ॾियारीनि था, पर उहे बदनज़मी ऐं बद इंतज़ामी ऐं बददियानती जे नज़र थी वञनि था, जंहिंजे करे हितां जो माण्हू भोॻे थो। उन समूरे मनसूबनि खे उन्हनि खे वाक़ई सीरियस थी करे पाण लुक आफ्टर करिणो पवंदो। जैकबाबाद जी हिकिड़ी बदकिस्मती आहे त हिते जेका सियासी तौर ते चूंडियल नुमाइंदा आहिनि उन मां हिकिड़ो MLA फंक्शनल नज़र ईंदो आहे। 2010 वारी बोर्ड में बि उहो MLA नज़र आयो, पर जैकबाबाद जा जेके MPA आहिनि उहे नज़र कोन था अचनि। वास्तो त उनजो बि पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, पर समूरे चूंडियल नुमाइंदनि खे जेसिताईं सीरियस न थींदा उहे तेसिताईं हितां जा माण्हू भोॻींदा। ऐं उहे माण्हू उन्हनि खे ज़ाहिर आहे उहे वीचारा मिसकिन बेपोच माण्हू आहिनि, उन्हनि खे छा था करे सघनि सवाइ अलाह दर दाइण खां, छो जो हुकूमत सरकार पावर अख़्तियार सभु कुझु उन्हनि वटि आहे। उहे मिसकिन माण्हू छा करे सघंदा? उनजे करे हिननि माण्हुनि जे हाल ते रहम खाई इन चूंडियल नुमाइंदनि खे संजीदा थियणो पवंदो। हिन माण्हुनि जे मसइलनि जे हल जे लाइ उन्हनि खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। जे उन्हनि किरदारु अदा कयो त शायदि माण्हुनि जा समूरा मसइला हल थी सघनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं वरी हाज़िर थींदासीं कंहिं ॿिए इशू सां, कंहिं ॿिए प्रोग्राम, कंहिं ॿिए मसइले सां तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।